मीरो खान तालुके जे हिक ई ॻोठ सरदार भंबो खान चांडियो में आलमी वबा कोरोना वायरस जा 8 केस ज़ाहिर थियण खां पोइ वॾे वज़ीर जी हिदायत ते BHU सरदार भंबो खान चांडियो में कोरोना वैक्सीन सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। इन मौक़े ते साफ़ न ॻाल्हाईंदे ज़िले कंबर शहदादकोट जे फोकल पर्सन MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो ऐं MPA मीरो खान घंवर खान इसरान चयो त कोरोना ख़तरनाक विचंदड़ वायरस आहे। ॻोठ में 8 केस ज़ाहिर थियण खां पोइ डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट कंबर रज़ा बलोच पारां ॻोठ खे हिकु हफ़्ते लाइ मुकमल सील करण जो नोटिफिकेशन जारी कयो आहे, पर ॻोठाणा परेशान थियण बदिरां हुकूमत तरफ़ां कोरोना खां बचाव जे ॿुधायल एहतियाती तदबीरुनि ते मुकमल अमल कंदे कोरोना टेस्ट कराइण सां गॾु वैक्सीन जो डोज़ लाज़मी कराइनि त जीअं हिन ख़तरनाक वबा खां पाण ऐं पंहिंजे घरवारनि खे बचाए सघिजे। तव्हांजे तवसुल सां हितां जे लोकल सभिनि माण्हुनि खे चवां थो, ख़ुदायरा अचो वैक्सीन हणायो। इहो सिंध गवर्नमेंट तव्हांजी ख़िदमत लाइ हाज़िर आहे, तव्हांजो MPA साहब गॾु आहे, मां तव्हांजी ख़िदमत लाइ हाज़िर आहियां। अचो वेहो वैक्सीन हणायो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि वैक्सीन बि आहे। तव्हां ॾिठो त 24 कलाकनि में सोलर बि लॻो आहे, 24 कलाकनि में वैक्सीन पहुती आहे, 24 कलाकनि में वैक्सीन खे मेंटेन करण लाइ असां सॼो बंदोबस्तु कयो आहे। प्लस असांजी टीम, असांजे हेल्थ डिपार्टमेंट, ॻोठ जो ट्रांसफार्मर बि असां ठारायो आहे, हेल्थ डिपार्टमेंट ठाराए बराबरि कयो। असीं चाहियूं था, असां माण्हुनि खे वैक्सीन था हणणु चाहियूं। इन करे असां तव्हांखे ख़ुदारा अर्ज़ु था कयूं ऐं मां बाहूं ॿधी तव्हांखे अर्ज़ु थो कयां अची वैक्सीन हणाए। इन मौक़े ते रईस आसिफ खान चांडियो, नाज़िम खान चांडियो, सरदार ज़ादा भंबो खान चांडियो, रईस शमशुद्दीन चांडियो, कामरेड ज़ाहिद चांडियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।